अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ख़ैरियत सां हूंदा। अल्लाह पाक जूं रहमतूं अव्हां जे मथां छायल हुजनि। जेकॾहिं अव्हां मुंहिंजी ऑडियो पहिरियों दफ़ो ॿुधी रहिया आहियो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन खे क्लिक कयो। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त लाइक कयो ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कयो। ज़िंदगीअ खे महसूस करण जो ॾहों तरीक़ो। रहियल कम मुकमिल कयो। तव्हांजा केतिरा तख़लीक़ी ख्वाब कबटनि में अणपूरा पियल आहिनि। अलाए केतिरा अहिड़ा कम हूंदा आहिनि जेके अध में रहिजी वेंदा आहिनि ऐं असीं लाॻीतो सोचींदा आहियूं त उहे मुकमिल करे वठंदासीं। उहे नामुकमिल मनसूबा या त सदाईं लाइ कबट मां कढी उछलाए छॾियो या खेनि मुकमिल कयो। पंहिंजे अणमुकमिल कमनि जी फ़हिरिस्त ठाहियो। फ़ैसिलो कयो त कहिड़ो बेकार आहे ऐं उछलायो वञे। ॿियनि रहियल कमनि मां कंहिं हिक जी चूंड कयो ऐं उहो मुकमिल कयो। तव्हांजी इज़त नफ़्स अलाए किथे वञी पहुचंदी।